सिंध धरती ओलियान बुज़ुर्गनि फ़क़ीरनि जी धरती सॾिबी आहे। सिंध हर दौर में पंहिंजो पाण मल्हायो आहे। सिंध में तमामु वॾा ओलिया किराम आहिनि जिन पंहिंजे दौर में इंसानियत जी तमामु वॾी ख़िदमत कई आहे। सिंध तालीम जे हवाले सां बि तमामु आला मर्तबे वारी रही आहे। उन कलोड़नि जे दौर में सिंध जे तालीम जो मयार तमामु बुलंद हो। उन दौर में सिंध में चंद वॾा मदरसा हुआ जंहिंजे लाइ अंग्रेज़ राइटर एलिस बि लिखे थो त उहे जेके सिंध जा मदरसा हुआ जेके चोटियारियूं शहर में, मटियारीअ में, सेवण शरीफ़ में, ठटे में, बखर में ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहनि ते हुआ, उन्हनि जे तालीम जो जेको मयार हो उहो यूरोप कंट्री जे तालीम खां बि तमामु मथां हुओ। छो त जंहिं वक़्तु सिंध में एॾा वॾा मदरसा जिन खे यूनिवर्सिटियुनि जो दर्जो हासिलु हो, उहे जेके इल्म जी रोशनी पकिड़े रहिया हुआ, उन दौर में यूरोप कंट्री अंधेरीअ में मौजूदु हो। हिन वक़्तु जॾहिं चोटियारियूं शहर में मियां मोहम्मद मुबीन कीरियो रहमतुल्लाह अलैह, मियां ओभायो कीरियो जे फर्ज़न मियां मुजाहिद कीरियो जे घर में 11वीं हिजरी जे अवाइल में जनम वरितो ऐं उन पंहिंजी शुरूआती तालीम जेको आहे उहा ठटे में हासिलु कई ऐं पाण हज़रत मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह जा हम असर सॼा वञनि था। पाण उतां तालीम मुकमिल करण बाद चोटियारियूं में मदरसो क़ाइमु कयो, उहा यूनिवर्सिटी क़ाइमु कई जिते सिंध जे तमामु अज़ीम ओलिया हज़रत अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह बि शुरूअ खां वठी आख़िर ताईं तालीम हासिलु कई ऐं इनखे मियां साहब खे इहो मर्तबो हासिलु हो त हज़रत अब्दुल रहीम गिरोड़ी जहिड़ी हस्ती खैंसि अबो करे छॾींदी हुई। हिते हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह बि मियां साहब सां मुलाक़ातूं करण लाइ ईंदा हुआ ऐं उन दौर जा तमामु वॾा ओलिया किराम बि हिते अची साईं सां मुलाक़ातूं कंदा हुआ। साईं इंतिहाई शरीयत जो पाबंद हो ऐं संदसि शरीयत जो जेको फतवा हुई उहा जेकी आहे ॾे परॾे में उहा मञी वेंदी हुई ऐं उन कॾहिं बि का बि अहिड़ी कची ॻाल्हि न कई। उन दौर में जॾहिं माई ॼामा मियां नूर मोहम्मद कलोड़े सां शादी कई ऐं उन शादीअ बाद जेका मस्जिद ठाराई ऐं उन मस्जिद लाइ साईं जी फतवा आई त इहा मस्जिद जेकी आहे उहा बादशाह जे पैसनि मां ठहियलु आहे, उन करे उन में निमाज़ जाइज़ न आहे ऐं अॼु 300 साल गुज़री वञण जे बावजूदु उन मस्जिद में कंहिं बि निमाज़ न आहे पढ़ी। त अहिड़ियूं जेके साईं जूं फतवाऊं आहिनि जंहिंखे हर माण्हू अमल कंदो हो। अचो त उन इल्मी शख़्सियत, उन आलमी शख़्सियत जे बारे में हितां जे माण्हुनि खां मालूम कयो। मियां मुबीन कीरियो जो जेको नालो आहे सिंध जी तारीख़ में जेकॾहिं ॾिसे थो त उहो तमामु वॾो किरदारु आहे ऐं उन ज़माने जो किरदारु जिन कलोड़ा दौर में असां ॾिसूं था त सिंध जी तारीख़ में उन ज़माने में जंहिं कलोड़ा दौर खे सिंधी अदब जो इल्म जो हिकिड़ो सोनहरी दौरु चइजे थो, उन दौर में हिन किरदार जो जनमु थियो आहे। ऐं सो बि उन इलाइक़े में जॾहिं जिते हींअर पाण बीठा आहियूं चोटियारियूं जो जेको शहर आहे, ज़ाहिर आहे उन टाइम ते हिते का बि अहिड़ी आबादी बि कोन हुई। हीउ इलाइक़ो अछड़ो थर जे उन कस में अचे थो, अछड़ो थर में शामिलु थिए थो। उन ज़माने में मियां मुबीन साहिबु हिते हिकिड़ी इल्म जी लाट ॿारी ऐं हिकिड़ो मदरसो क़ाइमु कयो ऐं इहो ज़मानो माना 1100 हिजरी जो ज़मानो आहे। त मियां मुबीन साहिब जो जेको मदरसो हुयो उहो उन ज़माने में तमामु जेके सिंध जा नामियारा मदरसा हुआ, मशहूरु जेके मदरसा हुआ, ख़ासि तौर ते उन ज़माने में ठठे जा जेके मदरसा हुआ, सुठो इल्मु अदब जो मर्कज़ हो। मोहम्मद हाशिम ठठवी खां वठी मौलाना अबुल हसन सिंधी खां वठी उहे उन ज़माने में उते हुआ। उनखां पोइ खोड़ा शरीफ़ में बि वॾो मदरसो जेको सिंध उत्तर सिंध में खोड़ा शरीफ़ आहे। सेवण में अचो उन ज़माने में सेवण बि इल्मु अदब जो मर्कज़ हो। त अहिड़े वक़्तु ठीकु अहिड़े वक़्तु मियां मुबीन हिते इल्म जी लाट ॿारी ऐं इन इल्म जी लाट खे ॿुधी करे हिन चोटियारियुनि जी धरती ते तव्हां ॾिसो था त भिटाई साहिबु बि हिते अचे थो ऐं भिटाई साहिब जी मुलाक़ात थिए थी। आम ॻाल्हि त इहा बि आहे त मियां मुबीन जे उन इल्मी लाट खे ॿुधंदे उन ज़माने में पंहिंजो सिंध जो वॾो नामियारो आलिम अब्दुल रहीम गिरोड़ी साहिबु
उहो जॾहिं नंढो हूंदो आहे ॿार त हुनजो वाल साहब हुनखे वठी अचे थो मदरसे में अची हुनखे दाख़िल करे थो ऐं मियां मखदूम अब्दुल किरोड़ी जहिड़ी हस्ती बि हिते पढ़े थी। त हीउ सिलसिलो जेको आहे मियां मुबीन साहब जो जेको क़ाइमु थियो आहे मदरसे जो, असां न सिर्फ़ु हुन मदरसो क़ाइमु कयो पर हुन ज़माने में माना उहो अॻे ज़ाहिर आहे त स्कूल कोन हुआ ऐं स्कूल जी जॻह ते मकतब हूंदा हुआ। उनजो हीउ मकतब हो जिते सभई माण्हू हिते पढ़ंदा हुआ ऐं उन मकतब सां गॾोगॾु हुन ते हिकिड़ी वॾी लाइब्रेरी क़ाइमु कई। उहा लाइब्रेरी जी तारीख़ आहे खोड़ सारनि तारीख़दाननि जंहिंमें डॉक्टर बलोच साहब आहे, उनखां अलावा अलामा दाऊद पोटो साहब आहे, उन्हनि बाक़ाइदा मियां मुबीन ते घणो कुझु लिखियो आहे। मियां मुबीन जे बारे में माना हिकिड़ो इहो बि जुमिलो चवंदुसि त जॾहिं अंग्रेज़नि जॾहिं हिते सर्वे कई त उन्हनि जी संद रिपोर्टनि में बि इहो अचे थो त हीउ जेको चोटियारियूं आहे जेको टालपुर दौर में जॾहिं उहो दाख़िल थिए थो कलोड़ा दौर खां पोइ त हिते तमामु वॾो हिकिड़ो माना इल्मी अदबी मर्कज़ हो। मियां मुबीन इंतकाल करे वञे थो त उनजो पुटु जेको मियां अब्दुल्ला आहे उहो जेको आहे वरी इन सिलसिले खे अॻिते वधाए थो। मियां अब्दुल्ला बि हिकिड़ो वॾो उन ज़माने जो वॾो आलिम हो ऐं ॿिया बि खोड़ सारा वॾा आलिम हुआ जेके उस्ताद हुआ मदरसे में, पर मियां अब्दुल्ला वॾो पंहिंजो नालो कमायो। उनखां पोइ मियां अब्दुल्ला जो पुटु जेको मियां मसूद हो, मियां मसूद बि वॾो कमु कयो। टालपुर दौर में मियां मसूद जी माना जेका उहा एतिरी त हाक हुई जो टालपुर ज़माने में हुनखे काज़ी जो लक़ब हो, माना उहो काज़ी हो उन ज़माने में जेके वॾा वॾा आलिम हुआ एतिरे क़दुरु जे केतिरा ई जेको आहे टालपुर दौर खां पोइ जहिड़ा हुनजो जेको आहे केतिरा ई मामला अहिड़ा आहिनि जेके काज़ी साहिब जी उमिरि बि वॾी हुई काज़ी मसूद साहिब जी मियां जी, त केतिरा ई मामला जेके आहे अंग्रेज़नि तरफ़ां उहो मियां मसूद वटि आया फ़ैसिले जे लाइ। माना अंग्रेज़नि हुनखे उहा हैसियत रखी उहा बरक़रार रखी त भाउ हीउ माण्हू वाक़ई जेके हुन ज़माने जा आलिम आहिनि। त बहरहाल मियां मुबीन हिकिड़ो वॾो किरदारु आहे ऐं मियां मुबीन जा जेके लिखियलु जेके किताब आहिनि जेके उन मदरसे में जेके किताब मौजूदु हुआ जेके हुनजा जेके दर्सगाह में जेके किताब मौजूदु हुआ उहे किताब पोइ ॿिनि टिनि हिसनि में विराइजी विया। पोइ मियां अकमल जेको हुनजो पहिरियों हो मियां अकमल सऊदी अरब हलियो वियो त उते वञी रहियो। मियां अकमल बि काफ़ी किताब खणी वियो। उहे जेके उन ज़माने में जेके कलमी नुस्ख़ा हुआ ज़ाहिर आहे प्रिंटिंग वारा किताब त कोन हुआ, उहे कलमी नुस्ख़ा हुआ उहो खणी वियो हुते। केतिरा ई किताब जेके हुआ मियां मखदूम अब्दुल किरोड़ी जी जेका जे नाले सां लिखियलु हुआ उहे किताब पंहिंजो सागर ज़िले जो जेको पुराणी यूनियन काउंसिल हिंगोर नो जिते कुंभर जो इस्माइल कुंभर जो ॻोठु उन में बि उहे किताब मौजूदु आहिनि जंहिंमें मियां मुबीन जा बि जेके लिखियलु किताब कुझु आहिनि कलमी नुस्ख़ा आहिनि ऐं उनजे पुटु मियां अब्दुल्ला जा बि नुस्ख़ा लिखियल उहे उते मौजूदु आहिनि। कुझु किताब आलम राजड़ जेको आलम आबाद जे नाले सां मशहूरु आहे उते जी जेका जेको माण्हू आहे आलम साहब वारनि जो ख़ानदान में उहे किताब कुझु होॾां बि विया। बहरहाल मियां मुबीन ते जेको आहे तहक़ीक़ी ज़रूरत आहे हक़ीक़त पुछो त मियां मुबीन जूं जेके उहे लिखड़ियूं आहिनि उहे जेके कलमी नुस्ख़ा आहिनि उहे जेके टिड़ी पखड़ी विया उनखे नए सिर वरी तहक़ीक़ी ज़रूरत आहे। डॉक्टर बलोच साहब हुन ते काफ़ी कमु कयो आहे पर आउं सम्झां थो डॉक्टर बलोच साहब जे उन कम खे अॻिते वधाइण जी ज़रूरत आहे। अञा खोड़ सारो अहिड़ो जेको मवादु आहे जेको मियां मुबीन जे बारे में उहो अञा जेको आहे सो पियल आहे उनखे उजागर करे उनखे खणी अची उनखे नए सिरे हिकिड़ी किताबी सूरत में आणण जी ज़रूरत आहे ताकी सिंध जे माण्हुनि खे असां दुनिया खे ॿुधाए सघूं त जिन दुनिया में यूरोप वारा जेके ऊंदाहे दौर में हुआ यूरोप वारा जहालत जे दौर में हुआ त उन वक़्तु हिन अछड़े थर जी हिन कस में चोटियारियूं में इल्म जो ॾीओ ॿरंदो हो। ऐं उन ज़माने में आख़िरी जेको जुमिलो चवंदुसि त उन ज़माने में हीउ जेको चोटियारियूं जेको मदरसो आहे या चोटियारियूं जेका दर्सगाह आहे उहा यूरोप में जेके कॉलेज हुआ उन ज़माने में जॾहिं कॉलेजनि जी दुनिया क़ाइमु थी यूनिवर्सिटी जी दुनिया क़ाइमु थी त चोटियारियूं हीउ मदरसो उन कॉलेज लेवल जी हैसियत रखंदो। मियां मुबीन कीरियो रहमतुल्लाह अलैह जे उन मदरसे में मौजूदु आहियूं जेको मदरसो पाण पंहिंजी हयाती में हक़ीक़ी तौरु हलाईंदा हुआ। उन मदरसे जी हीअ जेकी बिल्डिंग आहे इहा टियों भेरो ठही आहे ऐं जेके ओरिजिनल बिल्डिंग जंहिंजे लाइ ॿुधायो थो वञे उहो हिन बिल्डिंग जे हेठां ॿ बिल्डिंगूं आहिनि उन में हज़रत मियां मुबीन कीरियो वारो जेको मदरसो हो उहो हो। ऐं उन मियां मुबीन कीरियो जी जेका दस्तार मुबारक हुई जेका हू पाण पाईंदा हुआ उहा बि जेको आहे हिन वक़्तु हिन मदरसे में मौजूदु आहे। ऐं उहा दस्तार मुबारक सां गॾु उहा जेकी लठ मुबारक जेका पाण जुमे जे खुतबे ऐं ईद जे खुतबे में खणंदा हुआ उहा बि हिते मौजूदु आहे। ऐं उहा तस्बीह मुबारक जंहिंसां पाण ज़िक्र कंदा हुआ उन
रब पाक जो उहा हीअ तस्बीह आहे जेका हज़रत मियां मोहम्मद मुबीन कीरियो रहमतुल्लाह अलैह जे हथनि मुबारकनि जी तस्बीह आहे जेका अॼु बि 300 साल खां पोइ बि अॼु हिते मौजूदु आहे जेका ही मुंहिंजे हथनि में आहे। तव्हां ॾिसी सघो था हिन मस्जिद तस्बीह जो दीदार बि करे सघो था। अचो त हिन सभिनी शयुनि जे बारे में हिन मदरसे जे मुहतमम साईं इनायत अली शाह खां मालूम कयूं था कतूं छा आहिनि। ही मदरसो हज़रत मियां मखदूम अल्लामा मोहम्मद मुबीन रहमतुल्लाह अलैह जिन जो आहे ऐं अल्लाह जो फज़ल आहे कि 2003 खां वठी करे हीअ मदरसो संभालियां पियो। इन खां पहिरीं मुंहिंजो नानू हुयो सैयद मुरीद अली शाह, उहे हिन मदरसे खे संभालींदा हुया। उन खां पहिरीं उन्हनि जा साहुरा हुया मियां अब्दुल रसूल सानी रहमतुल्लाह अलैह रहमत नवासिया, उहे हिन मदरसे जा मुहतम संभालींदड़ हुया। ऐं उन खां पहिरीं वरी मियां अब्दुल रसूल जो जेको वालिद मुहतरम हुयो मियां अब्दुल हय रहमतुल्लाह अलैह, उहे संभालींदा हुया। उन्हनि खां पहिरीं वरी उन खां अॻे मियां अब्दुल हय खां अॻे जेको सो उन जा वालिद साहिब उहे हिन मदरसे खे संभालींदा, मियां अब्दुल रसूल अव्वल उहे संभालींदा हुया। ऐं उन्हनि खां पहिरीं जेके वरी उन जा मियां अब्दुल वाली खां पहिरीं जेके से मियां अब्दुल हक आहे जेके हज़रत मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह जिन जा फ़र्ज़ंद हुया। ऐं उन्हनि खां पहिरीं जेको हीअ मदरसो अल्लामा मखदूम मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह संभालींदा हुया। ऐं किताबनि में अचे थो त मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह जिन जो वालिद हुयो मियां मुजाहिद, उन्हनि हिन मदरसे खे क़ाइमु कयो हुयो तक़रीबन 1100 हिजरीअ खां बि पहिरीं। ऐं हज़रत मखदूम मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह जिन तारीख़ी किताबनि में अचे थो त उन ठटे जे अंदरि उतां पढ़ाई कई हुई। ऐं उन खां पोइ 1135 हिजरीअ जे अंदरि हिन मदरसे खे हज़रत मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह जिन संभालियो ऐं हिन मदरसे खे सिंध जे तारीख़ी मदरसनि जा हिकिड़ो मदरसो बणायो। हज़रत मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह जिन पंहिंजो तख़ल्लुस ॿुधाईंदा हुया मिस्कीन मोहम्मद मुबीन थराई रहमतुल्लाह अलैह जिन, इहो हिननि जो हज़रत जो तख़ल्लुस हुयो। या जेका फ़तवा लिखंदा हुया त उन फ़तवा जे अंदरि बि इहे लफ़्ज़ लिखंदा हुया मिस्कीन मोहम्मद मुबीन थराई। ऐं हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह सां हज़रत मियां साहिब जा तमामु गहरा तालुक़ हुया ऐं हम असर बि हुया ऐं हिक ॿिए ॾे ख़तो किताबत बि हूंदी हुई। मखदूम साहिब जेको ख़त जवाबी लिखंदा हुया त उन में कम अज़ कम 5-8 लक़ब ॾेई करे उन खां पोइ मियां साहिब जो नालो खणंदा हुया, जीअं अल बहरुल उलूम अल अलामा मौलाना मोहम्मद मुबीन रहमतुल्लाह अलैह। त हज़रत मियां साहिब रहमतुल्लाह अलैह जेके हुया इल्म जे हवाले सां उहे बि मखदूम मोहम्मद हाशिम रहमतुल्लाह अलैह जिन खां घटि न हुया। ऐं इहे मखदूम साहिब रहमतुल्लाह अलैह सां इन जी जेका इहा ख़तो किताबत हुई उन खां बाद में जे मियां साहिब रहमतुल्लाह अलैह हिते पंहिंजे कमु कयो। ऐं मशहूरु जेके बुज़ुर्ग अल्लामा अब्दुल रहीम गिरोही रहमतुल्लाह अलैह जिन उहे बि अल्हम्दुलिल्लाह अव्वल खां आख़िर ताईं हज़रत मियां साहिब वटि पढ़िया। ऐं मियां साहिब जो एतिरो त अदब कंदा हुया कि मियां साहिब खे हू पंहिंजो वालिद चवंदा हुया, अबो कोठींदा हुया, अबो मुबीन ईअं कोठींदा हुया। ऐं हज़रत मियां साहिब रहमतुल्लाह अलैह जिन जी जेका वफ़ात आहे उहा आहे 1196 हिजरी में। त उहा वफ़ात जेका हज़रत मियां साहिब जी निकिरे पई थी आमिल मुख़लिस अमीन मोहम्मद मुबीन, इन सां हज़रत जी जेका वफ़ात आहे 1192 हिजरी उहा जेका सा निकिरे थी पई। जेको चोटियारियूं वारो इलाइक़ो आहे हिन वक़्तु उन जी तारीख़ी हैसियत कहिड़ी आहे, मियां मुबीन साहिब जेके फ़तवाऊं जारी कयूं या जेको इल्म जो ॾीओ रोशन कयो उन जी केतिरी अहमियत आहे। समूरी सूरत हाल जे पसे मंज़र खां वाक़िफ़ु थियण लाइ असां सिंध जे नाले वारे लेखक प्रोफेसर नवाज़ कुंभर साहब वटि मौजूदु आहियूं। अचो त उन खां मालूम कयूं, छो त नवाज़ कुंभर साहब मियां मोहम्मद मुबीन कीरियो ते तमामु वॾो तहक़ीक़ी कमु बि कयो आहे, पाण कई आर्टिकल बि लिखिया आहिनि। अचो त उन खां इन सॼी सूरत हाल ते ॼाण हासिलु कयूं। साईं, सभ खां पहिरीं त चोटियारी शहर जो नालो
उन नाले जे हवाले सां असांखे ॿ रवायतूं मिलनि थियूं, हिकिड़ी जत्यावरी ऐं ॿियो चोट यारी या चोट वारी। जेको चोटियारी जो पुराणो शहरु आहे उहो जिते हींअर माई जामा जी मस्जिद आहे, जेको इंडोमेंट फंड वारनि जी महिरबानी सां उहो नए सिरे सां ठहे पई, इते चोटियारी जो शहरु हूंदो हुयो कलोड़नि जो दौरु। ऐं उन दौरान पोइ मियां साहिब जिन किन सबबनि जे करे इतां खां शिफ्ट थी जेका मौजूदा चोटियारी जो शहरु आहे उते वञी ॿियो नओं शहरु अॾियूं ऐं उते आबाद थिया। अंग्रेज़नि जॾहिं सिंध फ़तह कई हुई उन वक़्त में ज़ाहिर हिकिड़ो मदरसनि जी तालीम हुई या जदीद अॼोकी तालीम हुई कोन, ऐं उन तालीम जेका फ़ारसी तालीम हुई अरबी हुई, उन में सिंध में 5-6 मदरसा जेके अहम हुआ, जिन में पाठ शरीफ़ वारो हुयो, ठटे वारो हुयो, मटियारी वारो हुयो, त ईअं उन में चोटियारी वारो मदरसो बि शामिल हो, जेको साईं मियां मुबीन साहिब जिन हलायो पए। उन मदरसे जी ऐं मियां साहिब जी हाक जो अंदाज़ो, उन जी शोहरत परे परे ताईं पहुतल हुई, उन जो अंदाज़ो इन मां बि लॻाए सघिजे थो, ऐं उते जा जेके शागिर्द हुआ उन्हनि जो अंदाज़ो बि इन मां लॻाए सघिजे थो कहिड़े पाए जा शागिर्द हुआ। ज़ाहिर आहे उन्हनि जो जेको उस्ताद हो मोहतरम हुआ उहो बि उन पाए जा हुआ, तॾहिं उन्हनि जा शागिर्द बि उन पाए जा थिया, उन लेवल जा, उन सतह जा थिया। सिंध जो पेशिन गोइनि जे हवाले सां, फोरकास्ट जे हवाले सां तमामु वॾो बुज़ुर्ग ऐं शाइर शहीद मियां अब्दुर रहीम गिरोड़ी साहिब जिन बि हिते मियां मुबीन साहिब जा शागिर्द हुआ, ऐं जेके मुख़्तलिफ़ शयूं आहिनि उन जे करे खेनि अबो करे वालिद करे सॾींदा हुआ, ऐं मियां साहिब बि पंहिंजे पुटनि वांगुरु उन्हनि खे संभालियो। हीउ उहो दौरु हुयो जॾहिं गिरोड़ी साहिब जे बचपन जो दौरु हो, नंढपण जो दौरु हो, ऐं भिटाई साहिब हिते उन टाइम ते आया हुआ। ऐं मुख़्तलिफ़ रवायतूं मिलनि थियूं भिटाई साहिब जिन जे अचण जूं। पाण खंबरे शरीफ़ विया, ऐं मौलवी साहिबनि जे हवाले सां जेके मशहूरु बैत आहिनि उहे उते जा। उनखां पोइ पाण सिरन वारी आया, जेको बि हिते खां थोरो ई भरिसां ई मदरसो हुयो, मियां ताजमल साहिब जिन उते उन टाइम ते उन्हनि खे हलायो पए। उन्हनि सां थींदा मुख़्तलिफ़ बुज़ुर्गनि सां, जीअं भिटाई साहिब जो हिकिड़ो हुयो तरीक़ेकार, त उन जी आज़माइशूं वठंदा हुआ ऐं उन्हनि खे ॾिसंदा हुआ, परखंदा हुआ। त उहे हिते पहुता मियां मुबीन साहिब वटि जिन, ऐं हुते हुन नमाज़ बि पढ़ाई, ऐं नमाज़ में मुख़्तलिफ़ जेके बैत चया, त उहे सभु ॻाल्हियूं। जेका चोटियारी जी लोकेशन आहे, जेका बीहक आहे उनजी, त कंहिं हवाले सां पाण चई सघूं था त इहो ज़िले सांगड़ जो, तालुके सांगड़ जो, ऐं पाकिस्तान जो ऐं सिंध जो आख़िरी शहर बि उनखे चई सघूं था, छो जो इन खां पोइ अॻिते अछड़ो थर शुरू थी थो वञे। जेतोणीकि गैर मुल्की सरहद हिते नथी लॻे, चोटियारी खिपरे तालुके ऐं ख़ैरपुर जे नारे तालुके जे विच में अचे थो, ऐं ॿिन्ही खे गैर मुल्की सरहद लॻे थी। हिन खे त कोन थी लॻे, पर पाकिस्तान जो आख़िरी शहर बहरहाल ही मौजूदु आहे। ऐं हीउ इहो दौरु हुयो जिते जॾहिं न सिर्फ़ु इहो चोटियारी वारो मदरसो हुयो, बल्कि खंबरे शरीफ़ वारो बि मदरसो हुयो, ऐं सिरनवारी वारो बि मदरसो हुयो, ऐं गॾोगॾु उन खां थोरो मथे जेकॾहिं पाण हलंदासीं त अॼु बि उते कुझु किताब पाण खे कलमी नुस्ख़ा मिली ईंदा। पुड़ाई वारो मदरसो हुयो, ऐं उन खां अॻिते हिकिड़ो मदरसो हुयो जिते बि साईं गिरोड़ी साहिब जिन भिटाई साहिब जिन आया। त हीउ हिकिड़ो ईअं सम्झो त उन टाइम ते इल्म ऐं अदब जो हिकिड़ो हीउ खितो, हिकिड़ो मर्कज़ हुयो, जिते परे परे खां शागिर्द ईंदा हुआ, राइश हुई। ऐं अॼु बि जॾहिं को माण्हू माना गिरोड़ी साहिब जो, ऐं जेकॾहिं पाण वरी उन्हनि ते ॻाल्हायूं मियां मुबीन साहिब जिन ते, उनजे तालुक़ ते, उनजी इज़त एतिराम वारे उन ते, त जॾहिं बि को पांधीड़ा, को ख़्वाहिशमंद माण्हू, ज़रूरतमंद माण्हू हितां खां वेंदा आहिनि हिन पासे खां, त उहो पहिरीं हाज़िरी मियां मुबीन साहिब जी भरंदा आहिनि, ऐं खबड़ी टार वग़ैरह अक़ीदत एतिराम सां जेको आहे माण्हुनि में, उनखां वठी पंहिंजे उस्ताद खां वठी गिरोड़ी साहिब ते उते हाज़िरी भरण जे लाइ वेंदा आहिनि। त हीउ सॼो पस मंज़र हुयो चोटियारी जो, ऐं उनजे इल्मियत बि मर्कज़ जी अहमियत जो। गॾोगॾु जेकॾहिं पाण ॾिसूं त हुनजी अहमियत हिकिड़ी ॿी बि पाण खे मिले थी, उहा आहे माई जामा, जंहिंजो शहरु टंडो मिठा खान, जेको चोटियारी खां ॾखण में, ॾखण ओभर थोरो कुंडाए थो, उहो तक़रीबन 5-6 किलोमीटर ते इंसान लाॻापियल शहरु हिकिड़ो आहे। माई जामा जे मियां नूर मोहम्मद सां शादी कई, ऐं हुनजा आख़िरी जेके सिंध जा हुकुमरान हुआ, कलोड़ा हुकुमरान मियां अब्दुल नबी ऐं ग़ुलाम नबी, हुनजी वालदा। उन पोइ मस्जिदूं ठारायूं, जेका हिकिड़ी पुराणी चोटियारी जेका आहे उते अॼु बि मौजूदु आहे, ऐं ॿी जेका मस्जिद हुई उहा मौजूदा चोटियारी जेको शहरु आहे उते ठाराई, पर किन सबबनि जे करे उहा न थी सघी मस्जिद कंप्लीट, ऐं हुन सिर्फ़ु बुनियाद वग़ैरह भरिजी सघिया, जेको पोइ मियां साहिब वारनि
या पोइरनि जेके हुआ उहो उनखे उन्हनि करायो। मियां साहिबु शरीयत जा इंतहाई पाबंद हुआ ऐं उन्हनि पंहिंजे हुन ते अॼु बि हुन ते को मुक़बरो अॾियलु कोन्हे। पोइ मियां अकबल साहिबु के ख़्वाब में ॾेखारो थियो या उन्हनि इजाज़त पंहिंजे नमूने सां रूहानी तरीक़े सां वरिती, जंहिंजे करे पोइ हुन ते सिर्फ़ु अॼु बि छपर अॾियलु आहे ऐं इहो वॾो तारीख़ी ऐं वॾो अहम चोटियारी वारो क़ब्रस्तान आहे। बदकिस्मती आहे त चोटियारी खे जेका अहमियत मिलणु घुरिबी हुई, ठीकु आहे, उहो दौरु गुज़री वियो अंग्रेज़नि जो, जदीद दौरु अची वियो, जदीद तालीम अची वई। हिते उन नमूने सां उन मदरसे खे यादि कंदे या उन इलाइक़े खे उन जी अहमियत खे नज़र में रखंदे हिते को जदीद तालीमी सहूलतूं, को कैडेट कॉलेज, को यूनिवर्सिटियूं या कैंपस या आम कॉलेज ई खणी हुजनि हा, पर अफ़सोस जो हुते अॼु बि तालीमी सूरत हाल पूरी सारी आहे। मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह जे ख़ानदान जो आख़िरी चश्म चिराग जेको हुयो सो मियां अब्दुल रसूल हुयो। उहो मुंहिंजो नानो हुयो। मुंहिंजे वालिद साहिबु 1944 में मियां अब्दुल रसूल जे न्याणीअ सां शादी कई, जॾहिं त मियां अब्दुल रसूल खे हिकु पुट जो औलाद बि हुयो जंहिंजो नालो हो मियां मोहम्मद अली। उहो मलूक पहोड़ जे स्कूल में दीनी तइलीम बि हूंदो हो ऐं दुनियावी तइलीम बि हूंदो हो। उहो 1945 46 जे विच में उहो त वफ़ात पाए वियो हलियो। उन खां पोइ मुंहिंजो वालिद साहिबु हिते रहियो। हीउ मदरसो ऐं मस्जिद जी ॿुहारी अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे वालिद साहिब जे हिसे में आई। उन खां पोइ जॾहिं मुंहिंजो नाना मियां अब्दुल रसूल 1965 में धारे तमामु घणो बीमार थियो हुयो। उन खां पोइ वरी अल्हम्दुलिल्लाह सिहतयाब थी वियो। सिहतयाब थियण खां पोइ मुंहिंजो वॾो भाउ मरहूम सैयद सादिक अली शाह उर्फ़ अली गुल शाह, उहो संदन वॾो ॾोहिटो हो, उनखे मस्जिद जे मेंबर ते जुमे जे ॾींहुं विहारे ऐं मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह जी पग मुबारक उन जे मथां रखी ऐं मस्जिद में ऐलान कई त जेका मूं ते मियां मुबीन जी पग हुई उहा आऊं पंहिंजे वॾे ॾोहिटे अली गुल शाह जे मथे ते इहा पग रखां थो। उन सां गॾु मियां अब्दुल रसूल जेको असांजो नानो हो, उन वसियत हिकिड़ी पेपर ते वसियत लिखी। उन में इहो आहे त मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह जी पग मुबारक, मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह जी ख़ुतबे जी लठ मुबारक, मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह जे हथनि जो क़ुरान शरीफ़ लिखियलु कलमी क़ुरान शरीफ़ ऐं मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह जे हथनि जे पढ़ण वारी तस्बीह जेका पंहिंजो पथर जी तस्बीह जेका आहे उहे। ऐं उन वसियत में इहो लिखी त मुंहिंजे ख़ानदान में मुंहिंजे औलाद में को बि मुंहिंजो वसी वारस न आहे। अल्हम्दुलिल्लाह उन खां पोइ ही मदरसे जो वरी हिकिड़ो इहो शमअ जेका सावा ॿरी पई। मुंहिंजो वालिद साहिबु मरू मूंखे ॿुधाईंदो हुयो त कंहिं ज़माने में हिन मदरसे में ॻोठ में 100 खां मथे सिर्फ़ु औरतूं क़ुरान जो हाफ़िज़ाणियूं हुयूं, जॾहिं की अॼु बि क़ब्रिस्तान में हिकिड़ी चौदीवारी आहे, उन में सिर्फ़ु अंदरि हाफ़िज़ क़ुरान मदफ़ून आहिनि जेके आहिनि। इहो एॾी वॾी इल्म जी अल्हम्दुलिल्लाह जी चोटी हुई। ऐं उन सां गॾु जेके लाइब्रेरी जा किताब हुआ उहे अॼु बि अल्हम्दुलिल्लाह असां वटि मौजूदु आहिनि, जंहिंमें कलमी क़ुरान शरीफ़ आहिनि, उलिया साहिब जे हथनि जो मुबारकनि जो लिखियलु कलमी क़ुरान शरीफ़ आहे ऐं कुझु हदीस जा किताब आहिनि, कुझु फ़ारसी में हदीस जा किताब जेके लिखियलु आहिनि उहे अॼु बि अल्हम्दुलिल्लाह असां वटि मौजूदु आहिनि। मी मुबीन जे ख़ानदान मां, मी मुबीन जे ॿिए पुट जे औलाद मां वरी हिकिड़ो ख़ानदान हले थो जंहिंमां मियां अब्दुल हकीम हुयो ऐं उनजो वालिद साहिबु मियां मोहम्मद हुयो, जेके 1944 में हितां मदीने पाक शिफ्ट थी विया हलिया आहिनि ऐं उते रहनि था। उन में अब्दुल हकीम हाणे वफ़ात पाए चुको आहे 1982 धारे। उन खां पोइ मियां अब्दुल हकीम जो वॾो पुटु मियां मोहम्मद अकमल हुयो, उहो बि वफ़ात पाए चुको आहे मदीने पाक में अॼु खां 2 साल खनि पहिरीं। उन जो पुटु ऐं मियां अब्दुल हकीम जा ॿिया तुर्कियाणी माई सां शादी कई मियां साहिबु, उन मां औलाद उते मदीने पाक में मौजूदु आहे। हज़रत मोहम्मद मियां मुबीन कीरियो रहमतुल्लाह अलैह जे इल्मी ऐं दीनी ख़िदमतुनि जे हवाले सां वधीक ॼाण हासिलु करण लाइ असां सां चोटियारियूं शहर जी हिकु अहम शख़्सियत हाजी अहमद कोरी साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि खां मालूम कयूं था त साईं जूं जेके ख़िदमतूं हुयूं उनखे तव्हां कीअं ॾिठो, कीअं परखियो ऐं कीअं ॿुधो। हज़रत मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह न सिर्फ़ु चोटियारियूं पर एशिया जी अज़ीम शख़्सियत हुई ऐं तक़रीबन ही 2 सदियुनि जी पहिरीं ॻाल्हि आहे। मियां साहिबु रहमतुल्लाह अलैह जंहिंजा वॾा अरबुस्तान खां हिजरत करे चोटियारियुनि शरीफ़ में आया, जेके पाण पहिरियां ई हिकु दड़े ते आबाद थिया जंहिंखे जतियारवी शरीफ़ जे नाले सां सॾियो वेंदो हो। ऐं पोइ उते कल्होड़नि जे दौर में मियां नूर मोहम्मद कल्होड़े जी घरवारी जेका माई ॼामा जे नाले सां मशहूरु हुई, उन हिकु मस्जिद जोड़ाई
त मियाँ साहब मुंहिंजे मस्जिद में निमाज़ अदा करे, पर जॾहिं मियाँ साहब खे इहा ख़बर पई त हीअ वक़्त जी हाकिम जी घरवारी आहे त पाण इहा फ़तवा जारी कयाऊं त बाबा ख़ुदा थो ॼाणे त हीउ पैसो हलाल जो आहे या हराम जो आहे, लिहाज़ा हिन मस्जिद में निमाज़ न थींदी। पोइ पाण हिजरत करे नारे कैनाल जे कंधीअ ते हिकु ॻोठु आबाद कयाऊं जेको हिन वक़्तु बि चोटियारी शरीफ़ जे नाले सां मशहूरु आहे। पाण वॾी इल्मी शख़्सियत हुआ ऐं असांजे सिंध बल्कि हिंद ऐं एशिया जो मशहूरु बुज़ुर्ग हज़रत मखदूम मियाँ अब्दुर्रहीम गिरोड़ी साहब बि साईं मियाँ मुबीन रहमतुल्लाह अलैह जो शागिर्द रहियो ऐं फैज़ पिरायाई ऐं अक़ीदत मञा मियाँ साहब खे पंहिंजो अबो करे सॾींदो हो। उन खां पोइ वक़्तु गुज़रंदो रहियो। मुंहिंजो चाचो हाजी मोहम्मद मूसा जेको इन जामिया मस्जिद जो मुअज़्ज़िन हो, उहो ॻाल्हि कंदो हो त मुंहिंजो वालिद बि इन मस्जिद जो मुअज़्ज़िन रहियो, जेको ॻाल्हि कंदो हो त उस्ताद साईं जॾहिं मियाँ हाजी मोहम्मद असांजो उस्ताद हो ऐं जॾहिं असांखे पढ़ाईंदो हो त उन वक़्त में मियाँ साहब जे मदरसे में 4 खटूं हूंदियूं हुयूं जेके सभु कलमी किताबनि सां भरियल हूंदियूं हुयूं। ऐं डॉक्टर बलोच साहब वरी महिनत करे उतां हिकु शुजरो तयारु करायो, उहो बि उस्ताद वॾीअ जे यादगीरनि ऐं हुन जे हवाले सां उहो तयारु करियईं, जेको 1980 में माहवार पैगाम रिसालो जेको कराची मां छपिबो हो उन में छपिजी पधिरो थियो आहे। मियाँ साहब जूं करामतूं, मियाँ साहब जीअं असांजे वॾनि खां इहो सीना बि सीना हिकिड़ी तारीख़ हलंदी अचे थी त पाण वक़्त जा आलिम न पर पाण वक़्त जा मुतक़ी रहिया ऐं पाण कॾहिं बि कंहिंजे कख खे बि वेझो न हूंदा हुआ। ऐं मियाँ साहबनि जे ख़ानदान में हिकिड़ा उहे हूंदा जेके सॼो साल सॼी ज़िंदगी हुन जो कमु किताबत करणु हूंदो, किताब लिखंदा हुआ। ॿिया वरी संदुल ख़ानदान में अहिड़ा फ़र्द हुआ जेके हुन लिखियल किताबनि खे दर्स तदरीस जे सूरत में अॻिते वधाईंदा हुआ। ऐं पोइ ईअं इहो मकतब हलंदो रहियो। काफ़ी वक़्तु गुज़री वियो। जॾहिं उस्ताद हाजी मियाँ मोहम्मद 1942-43 में पंहिंजे कुटुंब सां हिजरत करे मदीने पाक हलियो वियो त उन खां पोइ असांजो चाचो हाजी मोहम्मद मूसा ॻाल्हि कंदो हो त हिते उस्ताद हिकु मौलाना हो, नारे जो क़ौम जो हो, हुनजो नालो मूंखां विसरी वियो आहे, उहो असांजो उस्ताद रहियो। पोइ जीअं ई उहो हिन दुनिया मां हलियो वियो त उन खां पोइ इन मकतब जो उस्ताद मौलाना हज़रत ख़ुदा बख़्श कीरियो रहमतुल्लाह अलैह उस्ताद थियो। उन खां पोइ इन मकतब खे संभालींदड़ असांजो मामू हाफ़िज़ मोहम्मद रमज़ान कोरी हो। हिन वक़्तु मोल मोहम्मद सालिह बंबरो क़ौम जो आहे जेको हिन मकतब खे बांग सलाद करे थो, आबाद करे थो। मियाँ साहब जे ख़ानदान मञा हिन वक़्तु बि चोटियारनि में आबाद आहिनि, जंहिंमें मियाँ अमी मोहम्मद, मियाँ हमज़ो, हाफ़िज़ मोहम्मद उर्स, इहे मियाँ साहब जे ब्लड रिलेशन में अचनि था। ऐं उन खां पोइ मियाँ साहब जूं नियाणियूं हुयूं, उन्हनि जो बि औलाद आहे जेको सैदनि में बि हो, जंहिं मञा साईं हाजी मुरीद अली शाह जी शादी थियल हुई, जंहिं मञा अब्दुल लतीफ़ शाह वारा या इहो औलाद अचे थो उन्हनि जो, इहो बि मियाँ साहबनि मंझि ई आहे। मियाँ मोहम्मद मुबीन कीरियो रहमतुल्लाह अलैह जे ख़ानदान मां जेके माण्हू हुआ उहे पाकिस्तान ठाहिण खां अॻु मियाँ अब्दुल हकीम पंहिंजे पुटनि अब्दुल अकमल ख़ान सां गॾु ऐं ॿियनि घर भातियुनि सां गॾु हितां लॾो खणी सऊदी अरब में वञी आबाद थिया। असां सां हिन वक़्तु मियाँ मोहम्मद मुबीन कीरियो जे भेण जे ख़ानदान मां हिकु फ़र्द असां सां गॾु मियाँ साहब जे दरबार में मौजूदु आहे। अचो उन खां मालूम कयूं। साईं, तव्हांजो नालो? नालो से मुंहिंजो मोहम्मद उमर कीरियो। तव्हांजो कीअं साईं सां कहिड़ो तालुक़ु आहे, इहो असांखे ॿुधायो। कीअं मियाँ साहब कीअं तव्हांजा अज़ीज़ थिया? हे जेका मुंहिंजी ॾाॾी हुई न साईं, ॾाॾी मुंहिंजी हिन जे ख़ानदान मां हुई।
पोइ उन माना मीर मुबीन साहिब जो जेको सो माना जुती पहिरानो क़ुर शरीफ़ लठी हुई उहे बि टोटल असां ॾाहा पोइ साईं मुरीद अली शाह उहे खणी ऐं डॉक्टर नबी बख़्श खे ॾेई छॾिया जंहिं उहे उते रखिया हुन में लेबार्ट्री में रखी उहे टोटल शयूं मूं वटि पाण पिछे में पहिरान बि हो पर उहो जेको सो वञी उते रखिया पोइ इहे पोइ हिन महिल मियां साहिब जे ख़ानदान मां हिते कहिड़ा कहिड़ा माण्हू आहिनि उहे तव्हांखे नालनि सां ॿुधायो। मियां साहिब जे ख़ानदान मां असीं आहियूं ऐं ॿियो इहे न्यू सावण उहो वीचारो गुज़ारे वियो। सिंध जे सभिनी ओलिया किरामनि बुज़ुर्गनि ते वॾियूं वॾियूं मज़ारूं अॾियल आहिनि पर हिते चोटियारियूं में हज़रत मियां मोहम्मद मुबीन कीरियो रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते का बि मज़ार ठहियलु कोन्हे ऐं उन ते सिर्फ़ु कखाऊं छपिरो ठहियलु आहे। इहा छा हक़ीक़त आहे इन हवाले सां असां साईं सां मालूम कयूं था। जेतिरी असांखे ॼाण त हिन मियां साहिब जे कंहिंखे बि इजाज़त कोन जो मक़बरो ठाहे उन खां पोइ जॾहिं मियां अब्दुल हकीम जो फर्ज़न मियां अकमल हिते ईंदो हो पोइ उन खां इजाज़त वरिती साईं तव्हां भला असांखे इजाज़त ॾियो त असां हिते को छप्पर ठाहियूं उन मियां साहिब इजाज़त ॾिनी आहे उन खां पोइ हीउ छप्पर जेको आहे सो ठहियो आहे जेको अॼु सलामत आहे। इन काग में का बि शइ कोन हूंदी बिल्कुलु ईअं हो। पाणीअ जी ऐं पाणी पोज़ीशन हाणे ॾिसो जेतिरो बि मुक़ाम आहे न हीअ क़ब्रिस्तान जो निशान ठहियो आहे लोढ़ो आयो पियो आहे इन लोढ़े खां अंदरि पाणी सभु मिठो आहे ऐं लोढ़े खां रुगो ॿाहिरि को बि नलको लॻो त उहो जहिड़ो ज़ाहिरो खारो असांजे सॼे चोटियारनि जो पाणी ख़राबु आहे लेकिन इन मियां मुबीन जे मक़बरे जो हिन क़ब्रिस्तान में जेको नलको लॻे पाणी मिठो आहे हिते ई भरींदुसि। अब्दुल ग्रोड़ी जो उस्तादु आहे ऐं हिन मकान में जेको आहे सो चौधारी बि न आहे ऐं न चौधारी न हुअण जे करे गॾ शहर जा तमामु था अचनि कुता बि तमामु घणा आहिनि उन लाइ चौधारी थिए ऐं पाणी जो आहे ज़ाहिरीन जेके था अचनि उन लाइ रस्तो बि जेको आहे सो न आहे रस्ते जी बि ज़रूरत आहे एॾी वॾी बुज़ुर्ग आहे एॾी वॾी हस्ती आहे एॾी वौस आहे उन जे लाइ सरकार खे ऐं वस वारनि खे अपील था करियूं त हिन जे लाइ रस्ते लाइ ऐं पाणी जे लाइ ऐं ॿियो जेको ही गॾ कुता उन लाइ चौधारीअ जे लाइ उन लाइ सरकार का उपा वठंदी त हिन बुज़ुर्ग जो रम खन थींदी। तव्हां हीउ ॾिसो पिया त अॼु बि उन मदरसे में ऐं उहा मस्जिद जेका मियां माई ॼामा जोड़ाई हुई उन में उहो मदरसो हले पियो ऐं उन सां गॾु उहो ई मदरसो क़ाइमु आहे जेको मियां मोहम्मद मुबीन कीरीअ पंहिंजे हथनि मुबारकनि सां तइमीर करायो हो। अॼु ही शागिर्द तव्हां ॾिसो पिया उन क़ुरान जी तालीम हदीस जी तालीम हिते हुननि खे ॾिनी थी वञे। अचो त हितां जे उस्तादनि खां मालूम कयूं त हिननि जे तालीम जो तरीक़ेकार कीअं आहे। हीउ मदरसो तक़रीबन मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह 1100 हिजरी में क़ाइमु कयो। मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह जे वक़्त खां वठी अॼु ताईं हीउ मदरसो अल्हम्दुलिल्लाह दीनी निस्बत जे हवाले सां कमु करे रहियो आहे। अगरचे नशे व फराज़ हर शइ ते ईंदो आहे पर अल्हम्दुलिल्लाह अॼु ताईं हीउ पंहिंजी दीनी निस्बत सां कमु करे रहियो आहे ऐं अॼु हिन मदरसा जेके अॻवान सणवाण मुख़्तमिम हज़रत मौलाना साईं इनायतुल्लाह शाह साहिब आहिनि जेके असांजा पाण उस्ताद आहिनि ऐं पाण हिन मदरसे में जेको आहे सो ओला दर्जा ओला खां वठी दर्जा राबिया ताईं पढ़ियो आहियां 4 साल हिन में पढ़ियो आहियां। हिन मदरसे में जेको आहे सो किताबनि जी तालीम बि ॾिनी वञे थी ऐं हिफ़्ज़ जेको नाज़रा जी तालीम बि ॾिनी वञे थी। किताबनि जे अंदरि दर्जा ओला खां वठी करे दर्जा राबिया ताईं जंहिंमें मुख़्तलिफ़ फ़नून आहिनि इल्म मंतिक़ आहे इल्म बलागत आहे या फ़लसफ़ो आहे नहव मंतिक़ सरफ़ आहे या हदीस आहे ऐं तफ़सीर बि पढ़ाए वञे थो। मुख़्तलिफ़ फ़नून किताबनि जे हवाले सां पढ़ाया वञनि था ऐं जेको दरसगाह हिफ़्ज़ जी आहे त हुन में असां हिफ़्ज़ बि कराईंदा आहियूं गिरदान बि कराईंदा आहियूं ऐं क़ाइदे खां वठी करे मतिलबु जेका तालीम आहे हिफ़्ज़ नाज़री मुकमल कराई वेंदी आहे। त अल्हम्दुलिल्लाह हीउ असांजो मदरसो जेको आहे हिकु बहितरीनु अंदाज़े में बहितरीनु नज़म सां हली रहियो आहे ऐं हीउ मदरसो जेको असां पाण ख़ुशि नसीब आहियूं त असां हिन मदरसे में तालीम हासिलु कई आहे। हेॾे वॾे बुज़ुर्ग जो जेको क़ाइमु थियलु मदरसो आहे त असां बि ख़ुशि नसीब आहियूं जंहिंमें असां तालीम हासिलु कई। अॼु बि खोड़ सारा माण्हू जेके दरगाहुनि ते अक़ीदत रखंदा आहिनि उहे साईं मियां मोहम्मद मुबीन कीरियो जे दरगाह में सुबुह जो फजर नमाज़ खां पोइ अची हितां ख़बर जा पन पटे पहिरें पंधु जॾहिं संदन शागिर्द अब्दुल गिरोड़ी जे दरबार में वेंदा आहिनि त उन जी छा मंज़िल हूंदी आहे छा सूरत हाल हूंदी आहे इन हवाले सां अचो त अली अकबर जूणे जे खां
मालूमात वठूं। मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह जी शख़्सियत तमामु निराली शख़्सियत आहे। उन जूं महिनतूं ऐं काविशूं तमामु घणियूं आहिनि। उन जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि। पाण एॾे वॾे लेवल जा इल्मु हुआ जो उन जा लिखियल कलमी नुस्ख़ा किताब अॼु बि ब्रिटिश जेका लाइब्रेरी आहे उन में बि मौजूदु आहिनि। पर हीउ जेको पहलू आहे अक़ीदत जो, इहो हिकिड़ो बिल्कुलु अलॻि पहलू आहे। हिन सां तमामु माण्हू निहायत अक़ीदत मोहबत रखनि था। अॼु बि हिकिड़ी तारीख़ दुहिराई थी वञे, छाकाणि त मखदूम अब्दुर्रहीम गिरोड़ी साहिबु जेको हो उहो मियां मुबीन रहमतुल्लाह अलैह जो शागिर्दु हुयो। उन निस्बत सां माण्हू ईंदा आहिनि, तक़रीबन सॼे सिंध मां हिते ईंदा आहिनि। सुर वारे टाइम ते फजर नमाज़ पढ़ी ऐं मियां साहिब ते हाज़ुरी भरे हिते खबड़ जे खबड़ जे वण मञा पन पटे ऐं हितां हू सुखड़ी करे खणी वेंदा आहिनि अब्दुर्रहीम गिरोड़ी साहिब जे मज़ार ते। ऐं हुननि जो सफ़र तक़रीबन जेको 100 किलोमीटर खां बि वधीक आहे उहो पहिरीं पंधु कंदा आहिनि ऐं सांझी निमाज़ जी अज़ान खां अॻु में हुननि खे उते पहुचणो हूंदो आहे। पोइ संदनि जो अक़ीदो आहे त असां जॾहिं हीअ सलाम आहिनि उस्ताद जा शागिर्द ॾे खणी था वञूं जीअं असांजे मन जूं मुरादूं पूरियूं थियनि। अॼु खां 300 साल अॻु सिंध में हज़रत मियां मोहम्मद मुबीन कीरीअ जेका इल्म जी रोशनी पैदा कई ऐं जेको इल्म जो ॾीओ ॿारियो उहो अॼु ॾींहं ताईं ॿरंदो पियो अचे ऐं उहो एॾो वॾो आहे जो अॼु बि उन क़ब्रिस्तान में 100 हाफ़िज़नि जूं क़बरूं आहिनि। ऐं न सिर्फ़ु मर्द हाफ़िज़नि जूं पर इहो बि आहे त हिन मदरसे मां 100 खां वधीक जेके आहिनि नियाणियुनि बि हिफ़्ज़ कयो क़ुर पाक। त एॾे वॾे आलिम जे बारे में जिते हज़रत अब्दुर्रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह बि इल्मु हासिल कयो ऐं सिंध जा हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई समेत कई औलिया कराम जेके आहिनि हिते साईं वटि कचहरीअ लाइ ईंदा हुआ ऐं उन कचहरीअ लाइ हिन चोटियारियुनि जो नालो बि चोट जूं यारियूं जे हवाले सां मशहूरु थियो। कैमरामैन वकास रहमानी सां गॾु असलम मेमून, KTN न्यूज़, सागर।